अहम खबर वां शेयर कंदासीं। नाणे वारो वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब चयो आहे त सुधारनि जे एजेंडा ते अमल करियूं पिया। मुल्की मईशत बहितरी तरफ़ हली रही आहे। वफ़ाक़ी वज़ीर जो चवणु हो त जाटादार मुआशी इस्तेहकाम तरफ़ बहितर अंदाज़ में वधी रहिया आहियूं। करंट अकाउंट खसारे में घटिताई ऐं मटासटा जे ज़ख़ीरनि में इज़ाफ़ो थी रहियो आहे। मोहम्मद औरंगज़ेब जो चवणु हो त पॉलिसी रेट में वधीक घटिताई कई वई आहे। मटासटा जे ज़ख़ीरनि में वाध ऐं रुपयो मुस्तहकम थियो आहे। महंगाई में घटिताई थी आहे। मुआशी बहितरी जे समर जे आम माण्हू ताईं मुंतकिली यकीनी बणाई पई वञे। हीअ अहम ख़बर आहे जेका असां शेयर करे रहिया आहियूं। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब चयो आहे त सुधारनि जे एजेंडा ते अमल करियूं पिया। मुल्की मईशत बहितरी तरफ़ हली रही आहे। वफ़ाक़ी वज़ीर जो चवणु हो त जटादार मुआशी इस्तेहकाम तरफ़ बहितर अंदाज़ में वधी रहिया आहियूं। करंट अकाउंट खसारे में घटिताई ऐं मटासटा जे ज़ख़ीरनि में इज़ाफ़ो थी रहियो आहे। मोहम्मद औरंगज़ेब जो चवणु हो त पॉलिसी रेट में वधीक घटिताई कई वई आहे। मटासटा जे ज़ख़ीरनि में वाध रुपयो मुस्तहकम थियो आहे। महांगाई में घटिताई थी आहे। मुआशी बहितरी जे समझ जे आम माण्हू ताईं मुंतकिली यकीनी बणाई पई वञे। इहा अहम ख़बर आहे जेका असां शेयर करे आहियूं। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब चयो आहे त सुधारनि जे एजेंडा ते अमल करियूं पिया। मुल्की मईशत बहितरी तरफ़ हली रही आहे। अवां खे अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब चयो आहे त सुधारनि जे एजेंडा ते अमल करियूं पिया। मुल्की मईशत बहितरी तरफ़ हली रही आहे। वफ़ाक़ी वज़ीर जो चवणु हो त जटादार मुआशी इस्तेहकाम तरफ़ बहितर अंदाज़ में वधी रहिया आहियूं। करंट अकाउंट खसारे में घटिताई ऐं मटासटा जे ज़ख़ीरनि में इज़ाफ़ो थी रहियो आहे।